नाज़रीन सिंध टेलीविजन न्यूज़ जे पारां मां आहियां मुंहिंजो मेज़बान फयाज़ नाइच। नाज़रीन गुफ़्तगू कंदासूं सिंध जे पस मंज़र में ऐं सिंध जे हवाले सां ख़ासि तरह इहो ॾिसंदासूं छाकाणि त जॾहिं बि कंहिं बि सूबे जे अंदरि या कंहिं बि रियासत जे अंदरि जॾहिं को सरबराह नओं ईंदो आहे त उन जो जेको पहिरियों माइल स्टोन हूंदो आहे उनखे उन जी कारकर्दगी चेक करण जो सॼी दुनिया जे अंदरि उनजा पहिरियां 100 ॾींहं, तंहिंजे करे हर जेको नओं सरबराह ईंदो आहे उहो पहिरियां पंहिंजे 100 ॾींहंनि जो प्लान हुन वटि हूंदो आहे त पहिरियां 100 ॾींहंनि जे अंदरि हू छा अचीव कंदो। सिंध जे अंदरि जेका तब्दीली थी सिंध जे वॾे वज़ीर जी सैद क़ाइम अली शाह जा ते साईं मुराद अली शाह साहिबु जेको आहे उहो सिंध जा वॾा वज़ीर थिया ऐं काफ़ी ॻाल्हियूं थियूं त यंग हिकिड़ो चीफ मिनिस्टर आयो आहे ऐं उन चीफ मिनिस्टर साहिबु बरसातुनि में ॿोॾुनि में हिननि में ऐं ख़ुदि जेका मुहर्रम जे प्रोसेशन जे अंदरि मुख़्तलिफ़ जॻहियुनि ते पंहिंजी अपीयरेंस ॾेखारे उनमें काफ़ी जेको आहे मीडिया जे अंदरि दाद बि वसूल कई ऐं उन सां गॾोगॾु हुन जेको 9 वॻे ऑफिसरनि खे हिननि खे शुरूआति में जेको अचण लाइ चयो हुयो उन हवाले सां बि हुनजो जेको आहे काफ़ी पंहिंजो चर्चा हलिया। पर मजमूई तरह ते सिंध हुकूमत इन्हनि 100 ॾींहंनि में बल्कि हाणे त 100 ॾींहंनि खां वधीक थी विया आहिनि, 115-20 ॾींहं थी विया आहिनि, उन्हनि 115 या 120 ॾींहंनि जे अंदरि सिंध हुकूमत सैद मुराद अली शाह जी क़यादत में कहिड़ियूं अचीवमेंट्स कयूं आहिनि ऐं कहिड़नि कहिड़नि रुख़नि में जेका उहा असांखे का तब्दीली नज़र अचे थी या नथी अचे, इन सॼे मामले जो जाइज़ो वठंदासूं। असांखे जेको प्रोग्राम में जॉइन कयो आहे मुल्क जा नामियारा टेक्नोक्रेट दानिश्वर अॻूणा वफ़ाक़ी सेक्रेटरी साईं फज़ला कुरैशी साहिबु, अचो त उन सां गुफ़्तगू कयूं। साईं कुरैशी साहिबु अस्सलाम वालेकुम। महिरबानी फयाज़। कुरैशी साहिबु, साईं मुराद अली शाह ख़ैरनि सां 100 ॾींहं पूरा करे विया ऐं जेको आहे मीडिया जे अंदरि काफ़ी पज़ीराई बि मिली, जीअं मूं इंट्रो में चयो पिए त भई प्रोसेशन्स जेके थिया पिया पंहिंजो मुहर्रम जा जेके हुया उन्हनि में पाण आया, बरसातुनि में पाण मुख़्तलिफ़ जॻहियुनि ते पंहिंजी अपीयरेंस ॾिनऊं, उनखां पोइ उनजे करे माण्हू काफ़ी मीडिया जे अंदरि हिकिड़ो नज़र आयो त भई चीफ मिनिस्टर जेको आहे उहो सरगर्म आहे ऐं एक्टिव ऐं नौजवान चीफ मिनिस्टर आहे ऐं 9 वॻे ते हाज़िरी लॻाइण वारो सिलसिलो शुरू थियो। मजमूई तरह ते तव्हां इन्हनि 100 ॾींहंनि में सैयद मुराद अली शाह जी कारकर्दगी खे कीअं था एनालाइज़ कयो, बल्कि हाणे 100 खां कुझु ॾींहं वधी विया आहिनि? अर्ज़ु आहे त पाण जे लास्ट मिलियासीं महीनो ॾेढ अॻु, तव्हां मूंसां इहो ई सुवालु कयो त तव्हां छा था सम्झो, मूं तव्हांखे चयो त न बाबा इट इज़ टू अर्ली। 100 ॾींहं अमेरिकन सदर जी बि असेसमेंट थींदी आहे, जनरली इहा हिकिड़ी प्रैक्टिस आहे 100 ॾींहंनि जी असेसमेंट कजे। सो आई वॉज़ वेटिंग त 100 ॾींहं पूरा थियनि त को पोइ आउं उन ते का तयारी करे तव्हां वटि अचां। 100 ॾींहं ख़ैर सां पूरा थी विया 9 नवंबर ते। अॼु असां अञा 10 ॾींहं ॿिया बि गुज़री विया, 20 ॾींहं ॿिया बि गुज़री विया, त जेतिरे क़दुरु डेवलपमेंट जो तालुक़ु आहे त उहा मूं वटि 18 नवंबर ताईं आहे, माना उहा बि 100 खां वधीक ॾींहंनि जी आहे। हाणे पॉज़िटिव ॻाल्हियूं 2 टे तमामु सुठियूं थियूं त विज़िबिलिटी थी चीफ मिनिस्टर जी, जेको अगरि चीफ मिनिस्टर असां कॾहिं कॾहिं ॾिसंदासीं या नसीब उहो असां रोज़ु ॾिसणु लॻासीं, माण्हुनि सां उथणु विहणु थियो, प्लस ऑफिसनि जी पंक्चुअलिटी जेका हिकिड़ी तमामु एसेंशियल शइ आहे जिते को बि ख़र्चु कोन थो थिए, उहा पहिरियां ॾींहं ॾिसण में आई। बट असल ॻाल्हि इहा हुई त इहो सॼो महदूद हो कराचीअ ताईं, जेके विज़िबिलिटी हुई त कराचीअ में हुई। मूंखे यादि न आहे त हिन 100 ॾींहंनि में सिंध सां घणा ॾींहं हुन गुज़ारिया आहिनि इंटीरियर सिंध में, मे बि 4 ॾींहं मे बि 5 ॾींहं। ॿियो एक्सपोजर इस्लामाबाद में, इस्लामाबाद में बि पहिरें तमामु घणो जोशो ख़रोश थियो, साईं ॾाढो सुठो एजेंडा ॿुधायो, प्राइम मिनिस्टर मीटिंग थी तमामु भली, इहो पहिरियों 2 हफ़्तनि जे अंदरि ॻाल्हि थी, ऐं जंहिंमें जेका असां काउंसिल ऑफ कॉमन इंट्रस्ट जी ॻाल्हि बि थी, कुझु मीटिंग बि थी। हाणे उन ॻाल्हि खे बि 3 महीना गुज़री विया, जेका काउंसिल ऑफ कॉमन इंट्रस्ट हुई, माना इंट्रस्ट सिंध में विज़िबिलिटी कोन्हे, इस्लामाबाद में को बि चाढ़ो कोन्हे, मतिलबु जेके बि इशूज़ इस्लामाबाद मां साईं रेज़ कया मां एप्रिशिएटेड कयो, 14 पॉइंट साईं रेज़ कयूं, उन में बि का प्रोग्रेस कोन्हे। हिते बि ओवरऑल जेके प्रोमिसिस हुया या जेके ॾिसण जा हुया, जंहिंमें डेवलपमेंट साइड पंहिंजे जाइ ते आहे, छाकाणि डेवलपमेंट इज़ अ मेन की फैक्टर ऑफ द असेसमेंट ऑफ द अचीवमेंट्स ऑफ द गवर्नमेंट। छाकाणि जेको रिलीफ जेको मिले थो माण्हू खे सो डेवलपमेंट सां मिले थो। ठीकु आहे, लॉ एंड ऑर्डर जंहिंजो क्रेडिट अञा ताईं बि सिंध गवर्नमेंट जे बजाए हर को माण्हू रेंजर्स खे क्रेडिट ॾिए, या असां खणी एडी ख़्वाजा या सिंध पुलिस खे ॾींदासीं, लॉ एंड ऑर्डर सिचुएशन बहितर आहे। ऐं इन जी हिकिड़ी आहे जेका पॉज़िटिव ॻाल्हि, लॉ एंड ऑर्डर बहितरी, ॿियो इंक्रोचमेंट हटाइण जो उहा ॻाल्हि उते जो उते बीठी आहे असेंबली में जेके वॉइसिस अचनि था पिया।
ऐं ॿी जेका ॻाल्हि थींदी आहे सा थींदी आहे त चेंज ऑफ फेसिस। छाकाणि असां चयोसीं त पहिरें धक सां नवां मिनिस्टर ईंदा, नवां मिनिस्टर कोन आया, हिकिड़े ना तजुर्बेकार हिकिड़ी वॾी हिकिड़ी फ़ौज अची वई एडवाइज़र्स जीअं स्पेशल असिस्टेंट जी, जिन खे को एक्सपोजर कोन हो, का हुनजी क्राइटेरिया कोन हो त कहिड़े बेसिस तां जॾहिं तव्हां क्लार्क रखो था त चओ था बाबा हिन जी 50 स्पीड टाइपिंग हुजे ऐं घटि में घटि मैट्रिक सेकेंड क्लास में पास हुजे। हर जाइ जे हिकिड़ी क्राइटेरिया हूंदी आहे। अव्हां जे माशाल्लाह वज़ीरनि जे लाइ को क्राइटेरिया कोन्हे, ठीकु आहे। ऐं तंहिंखां पोइ तव्हां सेक्रेटरीनि खे चओ था त उन जे अंडर वेही कमु कनि, भले वज़ीर हुजनि जेका उहे, उन में हिकिड़ो जेको इहो जेको हिकिड़ो कंसिस्टेंसली इन में हिकिड़ो इशू आहे त किथे सेक्रेटरी जी हद ख़तमु थी थिए, किथे मिनिस्टर जी हद ख़तमु थी थिए। हिते का बि लाइन एटलीस्ट सिंध में कोन थो ॾिसां अॼुकल्ह। अॻे कंहिं ज़माने में लाइन हूंदी, रूल्स ऑफ बिज़नेस फॉलो थींदा हुआ, जंहिंजे तहत जवाबदार सेक्रेटरी आहे, पॉलिसी जेका आहे कैबिनेट ॾींदी, वज़ीर न कैबिनेट। त जेको मिनिस्टर जेको आहे उहो जवाबदार आहे कैबिनेट ॾो, ऐं कैबिनेट जवाबदार आहे चीफ मिनिस्टर ॾो, सेक्रेटरी जवाबदार आहे चीफ मिनिस्टर ॾो। उहो सॼो मांडाण जेको आहे सो फिटी वियो आहे, जंहिंजे करे तव्हां हीअ ॾिसी रहियो आहे। तंहिंखां पोइ चेंज ऑफ फेसिस जी ॻाल्हि कई, वज़ीरनि में खाता बदिलिया, वज़ीर ख़ासि कोन बदिलिया। 3 की पर्सन हूंदा आहिनि गवर्नमेंट ऑफ सिंध खे हलाइण लाइ। एडिशनल चीफ सेक्रेटरी डेवलपमेंट जे लिहाज़ खां, फाइनेंस सेक्रेटरी ऐं चीफ सेक्रेटरी। इहे 3 माण्हू 120 ॾींहंनि में कोन बदिलिया। जेका चेंज जेका अचे हा, जेके नवां माण्हू अचनि हा, नई चेंज, उहे माण्हू साॻी टीम रही, साॻा ई माण्हू रहिया। हाणे चीफ सेक्रेटरी कल्ह बदिलियो आहे, पर उहो चीफ सेक्रेटरी उन साॻे लॾे मां आयो आहे, उहो हिते ई हुयो, हिते ई मौजूदु हो। उन जो बि कल्ह कोर्ट में पेशी हुई, हू बि कोर्ट जी पेशियूं पियो भुगते, हे बि कल्ह हाई कोर्ट में हुयो। त इहो इन मां कहिड़ी असां एक्सपेक्टेशन कीअं कयूं, जॾहिं त खाता बि साॻिया। अच्छा, तंहिंखां पोइ वज़ीर इम्पॉर्टेंट खाता जेके आहिनि सभु चीफ मिनिस्टर पाण वटि, हथों जेके क़ाइमल शाहूं त उन खां वधीक। मां त 4 या 5 ॻणाए सघां थो, पर छाकाणि जो एडवाइज़र जो खाते जो बि जवाबदार जेको आहे सो असेंबली में चीफ मिनिस्टर हूंदो आहे। एडवाइज़र या असिस्टेंट या उहो असेंबली में न वेंदो। हाणे जेका एडवाइज़रनि जा बि खाता ॻंढियो ऐं चीफ मिनिस्टर जेके डायरेक्ट पंहिंजे हथ में खाता तो उहे बि ॻंढियो त अधु गवर्नमेंट त चीफ मिनिस्टर वटि थी वई। पोइ खातनि सां इंसाफ़ छा थींदो? नतीजो इहो जेको निकितो आहे, जेका मां सॼो तव्हांखे बैकग्राउंड ॾिनो, हिकिड़ो सीनियर करे, नतीजो इहो निकितो आहे जो असांजी डेवलपमेंट जी ॿेड़ी ॿुॾी पई आहे। अच्छा, डेवलपमेंट जो को बि टारगेट किथे बि कोन थो। त मां ब्रॉड तव्हांखे ॾियां आइडिया, ब्रॉड माना जेको पाण हे सभु मां गवर्नमेंट सिंध जी वेबसाइट तो खयो आहे 18 नवंबर। त जेके कुल जेके हिन खां लोकेशन जेके अनाउंस कयूं, जंहिंमें फेडरल गवर्नमेंट, सूबाई हुकूमत, डिस्ट्रिक्ट गवर्नमेंट, फेडरल गवर्नमेंट जूं ग्रांट्स ऐं फॉरेन एड, इहा हुई कुल 266 अरब। हाणे इन मां 106 अरब रिलीज़ थिया ऑल टुगेदर सभिनी हेड्स में। पोइ पाण अलॻि अलॻि हेड ते वेंदासीं जेका तव्हां मूंखे पुछंदव। हाणे 6 अरब रिलीज़ जेके थियासीं 40% आहिनि, मोर देन सफिशिएंट। इहा कहिड़ी इंडिकेशन आहे? पैसा आहिनि, वे एंड मीन जो प्रॉब्लम कोन्हे। फेडरल गवर्नमेंट तव्हां ब्लेम नथा ॾेई सघो, तव्हांखे पैसा न मिलिया आहिनि। हाणे 106 अरब माना 106 अरब मां ख़र्चु घणो थियो आहे? 38 अरब। माना 106 मां बि 38 अरब, 106 मां 38 रिलीज़ थियल पैसनि मां 38 अरब, राधा 37.6 जेके थियनि था 35%। पर असां कंपेयर कंदासीं एलोकेशन ते, छाकाणि जे त असेंबलीअ में वञूं था, अवां मेंबर जेको तक़रीर कयो था, आवाम खे ॿुधायो था त असां रिकॉर्ड डेवलपमेंट प्रोग्राम रखियो आहे साईं। हिन साल 265 अरब ख़र्च थींदा, ठीकु। 265 अरब मां तव्हां जेकॾहिं 37 अरब ख़र्चु कया त तव्हांजी त थी वञे 15-12%। घणनि महीननि में? 5 महीननि में। इन खे तव्हां परफॉर्मेंस खे कीअं ॾिसंदो? दिस इज़ नंबर 1। हाणे अचूं था असां जेका ब्रेकअप आहे 265 जो, जेको सिंध गवर्नमेंट जो पंहिंजो जेको छपियल प्रोग्राम आहे बजट में, जंहिंखे असां ADP चवंदा आहियूं, उहो जेको आहे सो 200 अरब जो आहे स्कीम वाइज़। 49 खाता आहिनि ऐं 200 अरब आहिनि। उन में जेको आहे सो 91 अरब रिलीज़ थियो आहे, साॻियो ई उन में 32 अरब ख़र्चु थियो आहे। 35 एक्सपेंडिचर 35% जो आहे रिलीज़ जो, ऐं जे एलोकेशन जे हिसाब सां वठो उहो 17%। 200 अरब मां 17%। 17%, 5 महीननि में, जेके पंहिंजा खाता आहिनि।
इन खां पोइ जेको तव्हां डिस्ट्रिक्ट गवर्नमेंट खे पैसा ॾिना आहिनि, डिस्ट्रिक्ट गवर्नमेंट जे डेवलपमेंट लाइ तव्हां डिस्ट्रिक्ट ADP करे रखियो, उन में तव्हां 25 अरब आहे, 5 अरब रिलीज़ थिया, बैलेंस तव्हांजो 20 अरब रहियो, ऐं जंहिंमें 2 अरब सिर्फ़ु एक्सपेंडिचर थियो आहे, माना 20%, माना उते बि हाल कोन्हे। हाणे फीडर ग्रांट्स, तव्हांखे यादि जहिड़ो थियो फीडर ग्रांट्स, साईं असांखे खाई विया, असां ज़ुल्म थी वियो, फलाणो थियो, फलाणो थियो, फलाणो थियो। इहे फीडर ग्रांट जेके सम्झ इहे जेके हुइसे 12 अरब कुझु हुयूं, इन में जेको आहे सो कुल 10 अरब रिलीज़ थिया आहिनि ऐं 1.8 बिलियन ख़र्च थियो। माना अगेन उहो ई जेका ॻाल्हि त 2 अरब जेका 12 माना 6, 7, 12, 13, 14% फीडर ग्रांट जिते जहिड़ो फसाद हो। फॉरेन प्रोजेक्ट असिस्टेंट छा आहे? फॉरेन प्रोजेक्ट असिस्टेंट जेका तव्हां ख़र्च न कंदो त या त लैप्स थींदी आहे या तव्हां ते ॾंढ पवंदो आहे। उहा तव्हां रखी 28.8 अरब, बैलेंस 23 बिलियन आहे, ख़र्च थिया 1.3 बिलियन, 1.3, माना अगेन 12%। त फयाज़ इहो जेको डेवलपमेंट जो पैटर्न आहे, इन खे तव्हां कीअं जस्टिफाई कंदो? हे ओवरऑल यानी कि जॾहिं रिलीज़ बि आहिनि, फेडरल गवर्नमेंट को पैसा बि आया आहिनि, खातनि खे रिलीज़ बि थिया आहिनि, ऐं जेके रिलीज़ न थिया आहिनि जिन खातनि खे, त उन्हनि को पुछा कई वञे, इन जी केरु जवाबदारी खणंदो? हूं जेके मजमूई तरह ते जेके असांजा जेके डिपार्टमेंट्स आहिनि, उहो केतिरनि डिपार्टमेंट्स जे अंदरि जेको आहे छा कारकर्दगी रही आहे? उन ते अलॻि अचूं था, जेकर तव्हां वक़फ़ो कयो त भले, न त पोइ हुन ते कंटिन्यू करे सघूं था। अलॻि जेकॾहिं तव्हां चाहियो त पोइ मां तव्हांखे सॼी डिपार्टमेंट वाइज़ ॾियां उनखे। हा, वक़फ़ो पोइ कयूं था, छाकाणि त उहो जेको आहे मुख़्तलिफ़ जेके डिपार्टमेंट्स आहिनि गवर्नमेंट ऑफ सिंध जा, हाणे उन में जेके ADP में जेके ईयर मार्किंग थियल आहे, सॼी मूं वटि लिस्ट आहे। मां वक़फ़ो कयां थो, वक़फ़े खां पोइ वरी नाज़रीन वठो था वक़फ़ो, वापसि वरी प्रोग्राम खे अॻिते वधायूं था असां गॾु। वेलकम बैक नाज़रीन, प्रोग्राम जे सिलसिले खे अॻिते वधायूं। गुफ़्तगू हलंदड़ हुई सिंध हुकूमत जी कारकर्दगी जे हवाले सां। 5 महीना थिया आहिनि, उन्हनि मां 3.25 महीना जेके आहिनि, उहा तक़रीबन 3.5 महीना जेके आहिनि उहे सैर मुराद अली शाह जे दौर जा आहिनि, बल्कि जेकॾहिं ॾिठो वञे त अञा बि 4 महीना खनि जेको आहे साईं मुराद अली शाह खे थी विया आहिनि। उन्हनि यानी 110 ॾींहंनि जे अंदरि, 115 ॾींहंनि जे अंदरि, जीअं कुरैशी साहब ॿुधायो पिया असांखे, त 266 अरब रुपए जो हुयो जेको डेवलपमेंट प्रोग्राम, जंहिंमां 106 अरब रुपया रिलीज़ थिया आहिनि, जॾहिं त उन्हनि जो इहे टोटल 40% थियनि था। रिलीज़ जेको आहे 40% थी चुकी आहे, जेका सुठी रिलीज़ आहे 5 महीननि जे अंदरि, पर बदक़िस्मती सां उन मां ख़र्च कुल ई 38 अरब रुपया थिया आहिनि, जेका तमामु हिकिड़ी मायूस कुन कारकर्दगी आहे सिंध हुकूमत जी। ऐं उनखां अलावा जेको आहे इहे जेको ख़र्चा आहिनि, उहे मुख़्तलिफ़ डिपार्टमेंट्स जे हवाले सां ब्रेकअप कीअं आहे, उन्हनि ख़र्चनि जो ऐं रिलीज़िस जो, उन जे हवाले सां असां तफ़सील वठंदासीं। साईं कुरैशी साहब खां अचो त उन गुफ़्तगू करते हैं। साईं कुरैशी साहब, ही ओवरव्यू तव्हां ॾिनो, पर डिपार्टमेंट वाइज़ छा पोज़ीशन? हाँ सर, डिपार्टमेंट वाइज़ बि पोज़ीशन छा आहे जो मूं तव्हांखे कुल यानी कि जेको आहे एनुअल डेवलपमेंट प्रोग्राम, उहो 49 हेड्स में डिस्ट्रीब्यूट थियल आहे, जंहिंमें घणो करे 47-48 डिपार्टमेंट्स आहिनि, ॿिया कुझु स्पेशल प्रोग्राम्स आहिनि। पहिरियों स्पेशल प्रोग्राम पर छाकाणि उन्हनि जो वॾो तमतराक हूंदो आहे, वॾी अनाउंसमेंट हूंदी आहे, वॾो मीडिया में ज़िक्र हूंदो आहे त असां हे बि था कयूं, हे बि था कयूं। हाणे पहिरियों जेको आहे सो आहे SDGs, माना सस्टेनेबल डेवलपमेंट गोल्स। इन अची करे सरकार ऐलान कयो त असां जेका आहियूं हिन दफ़े 8.5 अरब रुपया ग़रीब गुरबनि लाइ रखंदासीं, जेके सस्टेनेबल डेवलपमेंट गोल, छाकाणि फेडरल गवर्नमेंट जी पॉलिसी आहे त हेल्थ एजुकेशन जेके नंढियूं नंढियूं ॻाल्हियूं आहिनि, जेके नंढा नंढा जिते आहिनि उते मदद कयूं। उन में जेको आहे सो 1.5 अरब रिलीज़ थियो आहे, ऐं रुॻो उन में 185 मिलियन ख़र्च थियो आहे, माना 2%। जेके डिपार्टमेंट को अलॻि जेको स्पेशल डेवलपमेंट गोल्स आहे। इन खां ॿियो जेको स्पेशल प्रोग्राम हो सो लाइनिंग ऑफ मैन कैनाल जो। हाणे लाइनिंग ऑफ मैन कैनाल लाइ हिननि 14 अरब रुपया हिकिड़ा रखिया हुया इरिगेशन डिपार्टमेंट लाइ, ऐं 12 अरब हिननि अलॻि रखिया।
हाणे जेतिरो क़दुरु 12 अरब जो तालुक़ु आहे, इन में रिलीज़ बि कुझु कोन थियो आहे, एक्सपेंडिचर बि कुझु कोन थियो आहे। माना लाइनिंग जे सिलसिले में इंडियन इहा जेको आइटम आहे, हा। छो रखियो वियो हो, कीअं रखियो वियो हो, कंहिंखे ख़ुशि करण लाइ रखियो वियो, पर इन आइटम खे टच कोन कयो वियो आहे। पर जेकर इरिगेशन इट सेल्फ ॾिसंदो त हुनजी कुल 14 अरब जेका हिसाब अलोकेशन हुई, ऐं जंहिंमें हुननि खे रिलीज़ जेके आहिनि से 18 अरब थिया आहिनि। माना 4 अरब वधीक। 4 अरब वधीक। अच्छा। प्यारो खातो आहे न बाबा। अच्छा। उन खे जेको आहे सो 4 अरब उन खे वधीक रिलीज़ थिया आहिनि, ऐं उन में जेके घणो करे उन्हनि में जेके 4 अरब आहिनि, जंहिंमें 5 अरब जेके आहिनि से लाइनिंग जे हेड में आहिनि। होॾां लाइनिंग जा पैसा होॾो लाइन जा पैसा उते पिया आहिनि। अच्छा। हिते रीएप्रोप्रिएशन करे ख़र्च कया अथऊं, जंहिंमें रोड़ी कैनाल जा बि हाणे सुवालु आहे, जमड़ाऊ कैनाल आहे, रोड़ी कैनाल, इहे पेरीनल कैनाल आहिनि। बेसिकली इन्हनि ते कमु तॾहिं थियो जॾहिं वारबंदी थींदी आहे, माना डिसंबर जनवरीअ में। मूंखे सम्झ में कोन थो अचे त हीअ कहिड़ी वाराबंदी, कॾहिं वाराबंदी थी आहे जो 10 अरब रुपया तव्हां पहिरियनि 5 महीननि में ख़र्च कया आहिनि। इहा मिस्ट्री मूंखे तव्हां सॉल्व करे ॾींदव या डिपार्टमेंट ॿुधंदो। 10 अरब रुपया ख़र्च कया अथनि लाइनिंग ते, रोड़ी कैनाल। लाइनिंग ते रोड़ी कैनाल, ऐं जंहिंमें ॿिया बि आहिनि लाइनिंग जा आहिनि। बेसिकली रोड़ी कैनाल मेन आहे ऐं जमड़ाऊ कैनाल वग़ैरह आहिनि। हाणे मतलब हाणे जेके हू 12 रखिया अथनि उहे 12 अरब 12 अरबनि में का बि टच कोन थिया। उहो आइटम नंबर 25 ते आहिनि, ऐं हे जेके आहिनि उते कुझु ख़र्च कोन थियो आहे। हीअ जेको आहे आइटम नंबर 21 आहे, इन में जेके आहिनि से जेके तव्हांखे ॿुधायो त 18 अरब जेके आहिनि से रिलीज़ थिया, जंहिंमें 6 अरब आउटसाइड एडीपी आहिनि। 10 अरब पंहिंजा 14 अरब अमाउंट, ॿिया आउटसाइड एडीपी, ऐं जेके ख़र्च आहे इहो। त हिते अचूं, जीअं मां स्पेशल इनिशिएटिव डिस्कस कयासीं, त को ॿियो हिकिड़ो हेड हो मेगा प्रोजेक्ट्स फॉर कराची, 10 अरब। इन में जेको आहे सो 3.5 अरब रिलीज़ थिया आहिनि, एक्सपेंडिचर 0 आहे कराची जे बारे में। कराची जा मेगा प्रोजेक्ट्स लाइ 10 अरब ख़र्च 0 आहे। न्यू डेवलपमेंट इनिशिएटिव 5 अरब रुपया रखिया विया, ख़र्च 0 आहे। रिलीज़ इन में बि 0 आहे। अच्छा। न्यूट्रिशन सपोर्ट प्रोग्राम, थर में माण्हू पिया मरनि, तव्हां दुनिया खे ॿुधायो त न्यूट्रिशन हर को अरब रुपयो तव्हां रखियो, असेंबली खे ॿुधायव, 0 ख़र्च थियो आहे ऐं 0 रिलीज़ आहे। उहो कॾहिं रिलीज़ कंदा? उहो हाणे तव्हांखे चवंदो त वटि बिहार सरकार जेको माण्हू, त पोइ असां वेही ॻाल्हायूं, हुन को सम्झूं। अच्छा। असांखे सम्झ में कागज़नि में इहा थी अचे पई। अच्छा। असां त मिलण लाइ को तयारु कोन्हे। अच्छा। हाणे अचो तंहिंखां पोइ ट्रांसपोर्ट ऐं मास ट्रांज़िट, 3 अरब रुपया रखियल आहे, 2 अरब रिलीज़ थिया आहिनि, ख़र्च 0 थियो आहे। हाणे हीअ त थी कारकर्दगी जेके मूंखे जेके स्पेशल इनिशिएटिव्स आहे, जेके तव्हां मीडिया में बि ॻाल्हायो, असेंबली में बि ॻाल्हायो, हेॾे बि ॻाल्हायो। पर हाणे अचो हुन ते डिपार्टमेंट्स ते। 16 डिपार्टमेंट में 0 ख़र्च आहे। 0 ख़र्च 16 डिपार्टमेंट। 16 डिपार्टमेंट। 12 डिपार्टमेंट में 0 to 5, माना 16 ऐं 12 जेके थी विया, ही 28। 6 डिपार्टमेंट 5 to 10, 34। 9 डिपार्टमेंट 10 को 30। रुगो 2 डिपार्टमेंट अहिड़ा आहिनि जिते 30 को 40% ख़र्च थियो आहे। कहिड़ा हूंदा? हिकिड़ो त इरिगेशन हूंदो। हा, बिल्कुलु आहे, बिल्कुलु आहे, बिल्कुलु आहे। इरिगेशन त लाज़मी हूंदो उनमें, जो इहा जेका आहे पंहिंजो खॾ भरिजणी न आहे। ॿियो अलाए ख़बर न आहे कहिड़ो डिपार्टमेंट। तव्हांखे पाण ख़बर पए फिरो त मुल्क में रोड ॿुधाए त हूंदव। अच्छा, वर्क्स एंड सर्विसेज। हा, इंजीनियरिंग डिपार्टमेंट्स। छाकाणि जो ॾिसो न, इंजीनियरिंग डिपार्टमेंट इज़ ईज़ी मनी। हा। कंट्रेक्टर बि तव्हांजा, ठेकेदार बि तव्हांजा, ऑफिसर बि तव्हांजा, तव्हां पाण सॼो पाण में हिकिड़ो रोल ओवर थिए पियो किसो। त उन में जेके आहे ईज़ी सभु शइ तय थियल आहे। इन करे हिन में तव्हांखे हैगलिंग वैगलिंग कोन थी कए, पेपरा सेपरा कोन थी अचे पई। सॼो तव्हांजो हिकिड़ो पंहिंजो निज़ाम आहे, पंहिंजो निज़ाम हिकिड़ो ठहियलु आहे, जेके इंजीनियरिंग डिपार्टमेंट चवां थो मां। हाणे हे त थिया तव्हांजा ब्रॉडर जेको मूं तव्हांखे ॾिनो, त रुगो जेके सेटिस्फैक्ट्री ख़र्च चवंदो जेको अबो 40% थियो आहे, सो 2 डिपार्टमेंट में आहे। ऐं 30%, 30 को 40%, जेके 30% को वठंदो त कुल 4 डिपार्टमेंट आहिनि। माना आई कैन से कि 4 डिपार्टमेंट जो सेटिस्फैक्ट्री आहे ऐं 40 डिपार्टमेंट। हाणे इहा इन जी जवाबदारी तव्हां किथे विझंदव?
पर ही जेका वॾी इम्पोर्टेंट जेके असांजूं मिनिस्ट्रीज़ आहिनि जेके मिसाल तौरु असां जंहिंजे लाइ चऊं था त जेके आम माण्हू खे सर्विसिस जेके ॾियनि था उते त ख़र्च ई कोन थो थिए न साईं आम माण्हू खे तालीम जे मद में सर्विस आम माण्हू खे ॾियणी न आहे न उहो त असांजा हेल्थ जे मद में को जेको आहे पंहिंजो हिन जे मद में पंहिंजो ही न त पोइ तव्हांखे उन डिपार्टमेंट खणी थो वञा तव्हांखे जेके वधीक तव्हांखे अचो वधीक वज़ाहते था कयूं पिया त हाणे ॿ मां हिते फ़िलहालु 2 कैटेगरीज़ ॿुधाईंदुसि तव्हांखे हिकिड़ी हाईएस्ट स्पेंडिंग में लोएस्ट स्पेंडिंग हाणे हिकु सोशल सेक्टर्स चऊं था जेका तव्हां ॻाल्हि कयो आवाम खे जिते रिलीफ थो मिले उन सोशल सेक्टर्स में एजुकेशन हेल्थ सोशल वेलफेयर पॉपुलेशन प्लानिंग ऐं वुमेन डिवेन ऐं कल्चर 5 डिपार्टमेंट अलॻि कया आहिनि ॿिया हिकिड़ा प्रोडक्टिव डिपार्टमेंट थींदा आहिनि ॿिया इंजीनियरिंग डिपार्टमेंट थींदा आहिनि मुख़्तलिफ़ कैटेगरीज़ हूंदियूं आहिनि त इन में जेका असां 35 अरब रुपया रखियल आहे इन्हनि डिपार्टमेंट्स लाइ मेजर चंग एजुकेशन हेल्थ जो बाक़ी थोरा इन में 12 अरब रिलीज़ थिया आहिनि ऐं 3 अरब ख़र्च थिया आहिनि रिलीज़ जो बि 30% चोथों हिसो लेस देन 4 चोथों हिसो ऐं जेको टोटल एलोकेशन जो सिर्फ़ु 8%. दिस इज सोशल सेक्टर जेको असां इमरजेंसी आहियूं वेठा आहियूं तालीम इमरजेंसी तइलीम जी इमरजेंसी आहे न हिते 2% हिकिड़ो ख़र्च थियो आहे 17 अरब मां 1.3 अरब ख़र्च थियो आहे हेल्थ में बि 14 अरब मां 1.2 अरब ख़र्च थियो आहे 14 अरब रिलीज़ थिया आहिनि रिलीज़ 5 अरब थिया आहिनि होॾे 6 अरब थिया आहिनि साईं मां इन करे एलोकेशन ते ज़ोर थो ॾियां जो पब्लिक खे तव्हां एलोकेशन ॿुधाईंदव रिलीज़ त पंहिंजी एक्सरसाइज़ आहे न गवर्नमेंट जी एक्सरसाइज़ हा असल ॻाल्हि आहे त जेकॾहिं हा बिली जेकॾहिं तव्हांजा रिलीज़ को वधीक ख़र्च थियनि था जो के डिपार्टमेंट कंदा न जीअं मूं तव्हांखे ॿुधायो इरिगेशन ॿुधायोमांव त एलोकेशन को बि वधीक ख़र्च थियो आहे दे हैव रीएप्रोप्रिएटेड द मनी माने ॿियनि मां वठी वरितो जिते नियत आहे जिते कमु करण जी नियत आहे या जिते तव्हांजो हिसाब किताब आहे त हाणे कुल जेके सोशल सेक्टर जी मूं तव्हांखे ॿुधायो 8% जवाब हाणे जेके इन जे तरफ़ जेके खटाऊ पुट जेके तव्हां चवंदा हुयो मीडिया बि चवंदी आउं बि चवंदो आहियां त जीअं एनर्जी थरकोल तमामु फेवरेट डिपार्टमेंट आहे इन जी स्कीमूं बि रिवाइज़ थींदियूं आहिनि बेशुमार ख़र्च थींदो आहे अकाउंट त जॾहिं ॾींदासीं ॿियो इरिगेशन आहे ॿियो लोकल गवर्नमेंट पब्लिक हेल्थ आहे ॿियो वर्क्स ऐं सर्विसिस आहे इहे जेके 4 खाता आहिनि इन में माशाल्लाह 78 अरब रुपया रखियल आहे ऐं हिते रिलीज़ बि जाम थिया आहिनि माना 53 अरब हिते ख़र्च बि 25 अरब थियो आहे 26 अरब माना हिते 33% ख़र्च थियो आहे ऐं दीज 4 डिपार्टमेंट्स आर 4 टाइम्स बेटर देन द सोशल सेक्टर्स त हाणे इन में इहे कहिड़ियूं ट्रेंड्स छा थियूं असांखे ॿुधाइनि न पर ही जेको आहे जेके मुख्य जेके हिननि जा जेके सीनियर मिनिस्टर आहिनि मिसाल तौरु जेको आहे हुनमें तइलीम ते जाम मेहताब वेठो आहे हेल्थ ते जेको आहे मंदरो साहब वेठो आहे उनखां पोइ जेको आहे पोइ उहे जेको सीनियर मिनिस्टर छो मतिलबु उन्हनि जी कारकर्दगी तव्हां घुराए पुछो न साईं ॾिसो न तव्हांजे साम्हूं हीउ त तव्हांखे मिली वेंदो न गूगल तो बि तव्हांखे मिली वेंदो हीउ जेको एक्सपेंडिचर हिते तव्हांखे स्कीम वाइज़ एक्सपेंडिचर मिलंदो छाकाणि जो 40 मिंट प्रोग्राम आहे स्कीम त डिस्कस कोन कंदुसि न ज़ाहिर आहे पर जनरली तव्हांखे मां सभु डिपार्टमेंट जो सॼो तव्हांखे ॿुधायां थो पियो ट्रेंड्स तव्हांखे ॿुधायां थो रीज़न्स तव्हांखे सम्झायां थो जेके अपरेंट रीज़न मुंहिंजे ज़हन में आहिनि या आवाम जे ज़हन में आहिनि बाक़ी जेके एक्चुअल रीज़न आहिनि से त धणी ॿुधाईंदा हाणे माना 16 डिपार्टमेंट ज़ीरो ख़र्च 5 महीना गुज़री विया 5 महीना गुज़री विया पर 0 to 5 में 12 ॿिया ॻंढियो साईं हा माना अधु डिपार्टमेंट त गवर्नमेंट जा विया न पोइ उहे सेक्रेटरी छा जी पघार था खणनि सिर्फ़ु सेक्रेटरी न आहे पूरो हिकिड़ो पूरो सेक्रेटरी न को सेक्रेटरेट आहे को मंज़ूर आहे को हेठि को एडिशनल सेक्रेटरी हूंदो को डिप्टी सेक्रेटरी हूंदो को स्पेशल सेक्रेटरी हूंदो माना इहे 6 महीने पघार डेवलपमेंट लाइ त न थी न कुझु बि तव्हांजो तंहिंजे करे हे 2 जेके कैटेगरी छॾे बाक़ी जेके अदर डिपार्टमेंट 45 जेके ॿिया जेके हेड्स आहिनि हे त मूं तव्हांखे 9-10 ॿुधाया न जेके 45 ॿिया आहिनि उन में 87-88 अरब रुपया रखियल आहे जंहिंमें 25 रिलीज़ थिया हिते बि ख़र्चु 4 अरब थियो 25 मां 4 अरब हा 5 मां 4 अरब माना 16% रिलीज़ जो 5% त इन्हनि 45 में हो डिपार्टमेंट अची विया न जेके मूं तव्हांखे ॿुधाया 16 उहे ॿुधायोमांव 0 वारा 12 ॿुधायोमांव 5 वारा 6 ॿुधायोमांव त इहे थी विया न त 6 12 14 चोटे डिपार्टमेंट त इहे थी विया न ॿिया वरी जेके 9 डिपार्टमेंट जेके 10 to 30 वारा इहे सॼो मिलाए जुलाए जेको 45 डिपार्टमेंट जेके हाणे अलाए डिपार्टमेंट लावारस आहिनि अलाए सेक्रेटरी ते सुता पिया आहिनि कहिड़ो असल छाकाणि रिलीज़ बाय एंड लार्ज घणे भाङे थियल आहिनि पर घणनि हंधि रिलीज़ बि न थिया आहिनि उनजो बि को सबबु हूंदो
त रिलीज़ फाइनेंस डिपार्टमेंट छो न कया पर बाय एंड लार्ज इहा सिचुएशन थी रुगो डेवलपमेंट जे एस्पेक्ट तां हाणे ॿिया जेके एस्पेक्ट जेके प्रोमिस थियल आहे हाणे मां हिकिड़ो अगेन हिकिड़ो वक़फ़ो वठां थो छाकाणि त उनमें जेको आहे करप्शन जे मामलनि ते बि ॻाल्हाईंदासीं त करप्शन भला मुराद अली शाह जे अचण खां पोइ घटि थी आहे या न थी आहे या जेको आहे ख़ुदि पंहिंजो जेको आहे ॿिया जेके जीअं तव्हां चओ था जेके ऐलान थिया त भई असां जेको आहे मुख़्तलिफ़ ऐलान थिया कराची साफ़ु करे छॾींदासीं फलाणो हे करे छॾींदासीं उहो करे छॾींदासीं उन्हनि इशूज़ ते बि ॻाल्हाईंदासीं ख़ुदि जेको आहे हीउ जेको ग़ैर महसूस तरीक़े सां जेको हीउ प्राइवेटाइज़ेशन पई थिए पब्लिक सेक्टर जी ख़ासि तरह एजुकेशन ऐं हेल्थ जे अंदरि मां चाहींदुसि उन ते बि पाण थोरो ॻाल्हायूं त जॾहिं पंहिंजो हीउ जेको सिलसिलो शुरू थियो आहे उन जो छा इम्पैक्ट आहे उन ते बि ॻाल्हाईंदासीं नाज़रीन वठो त वक़फ़ो वापसि अची प्रोग्राम खे अॻिते वधायूं था असां सां गॾु रहिजो वेलकम बैक नाज़रीन चौथ प्रोग्राम जे सिलसिले खे अॻिते वधाइण गुफ़्तगू हलंदड़ हुई सिंध हुकूमत जी कारकर्दगी जे हवाले सां मुल्क जा नामेरा टेक्नोक्रेट अॻूणा वफ़ाक़ी सेक्रेटरी साईं फज़लुल्लाह कुरैशी साहिब सां गॾु अचो त उन गुफ़्तगू खे अॻिते वधायूं साईं कुरैशी साहिब हीउ डेवलपमेंट जे हवाले सां तव्हां थोरो ओवरव्यू ॾिनो जेको आहे 16 इदारा डिपार्टमेंट ज़ीरो ख़र्च 12 डिपार्टमेंट 0 to 5% ख़र्च 6 डिपार्टमेंट 5 to 10% ख़र्च ऐं 9 डिपार्टमेंट आहिनि जेके 10 to 3% ते ख़र्च कयो अथनि ऐं 2 डिपार्टमेंट जन 40% खां मथे ख़र्च कया आहिनि ऐं उहे ज़ाहिर उनमें हिकिड़ो इरिगेशन बि आहे हीउ जेको असां यको ॾिसंदा पिया आहियूं त गवर्नेंस जा इशू हुया ऐं चऊं पिया त जेको आहे गुज़िरियल भेरे में तव्हां ॾिठो त हिननि ग़लति भर्तियूं बि कयूं पब्लिक सर्विस कमीशन खे छॾे करे भर्तियूं कयूं डायरेक्ट भर्तियूं कयूं 12-13 जा जेके आहिनि उहे अहमद अली लुंड जेको आहे उन वक़्त जो सेक्रेटरी हो उहो बि गिरफ़्तार थियो पियो आहे उहो चकर उन्हनि जा हलनि था इरिगेशन पंहिंजो हिन में एजुकेशन में बि उहा शुरू थी वई आहे मुराद अली शाह जे अचण खां पोइ तव्हांखे कुझु मामला बहितर उनमें थींदे नज़र आया आहिनि सुनो बहितर मामला कीअं आहिनि ॾिसो तव्हां जेकॾहिं करप्शन जी ॻाल्हि कयो था त तव्हां एंटी करप्शन डिपार्टमेंट में जेको तव्हां सिलेक्टेड ऑफिसर विया आहियो साईं मुमताज़ अली शाह ऐं उहो उनखे आज़ादीअ सां कमु करणु कोन ॾिनो वियो ऐं तंहिंखां पोइ फाइनली उनखे खुॾे लाइन लॻायो वियो छो कहिड़े डिपार्टमेंट मोकिलियो जो अननोन डिपार्टमेंट आहे स्पेशल एजुकेशन जंहिंजो हिते खाते जो ज़िक्र ई कोन्हे त हाणे तव्हां चाहे तंहिंखां पोइ तव्हां हिकिड़ो पुलिस ऑफिसर आंदो मे बी गुड थिएबो जहिड़ो बि आहे ठीकु आहे पर रिज़ल्ट त नज़र असांखे कोन आया न छाकाणि जो मां जिन माण्हुनि सां मुंहिंजो वास्तो पए थो छाकाणि मां पाण गवर्नमेंट वटि कॾहिं बि कंहिं कम सां न वियो आहियां ऐं दुआ कंदो आहे त न वञिणो पए छाकाणि जो उते पैसा माण्हू चवंदा त अञा ताईं करप्शन जा जेके पैसनि जी हालत उहा ई आहे डेवलपमेंट जी जेका एक्सपेंडिचर जी पैटर्न ॾिसां थो उहा ई आहे जेका उन ज़माने में हूंदी त जेके हाईली पेड जिते हाईली मोस्ट नॉन करप्ट डिपार्टमेंट्स आहिनि उहे उते ख़र्चु वधीक थिए थो जेके अननोन डिपार्टमेंट जा जेके सोशल सेक्टर लावारिस डिपार्टमेंट्स आहिनि उते ख़र्चु कोन थो थिए माना ट्रेंड उहा क़ाइमु रही इन खां पोइ जेके ॿिया जेके बि ऐलान थियल आहे जेका तव्हां गवर्नर जी ॻाल्हि कई आहे तव्हां जेका सिंध पब्लिक सर्विस कमीशन लाइ तव्हां फ़ैसिलो करे छो था चुको छाकाणि उन्हनि जूं जेके बि रिकमेंडेशन उहे पियूं ओड़ो चओ था त असां वटि 6000 डॉक्टर जूं वैकेंसीज़ आहिनि कमीशन 6000 डॉक्टर कमीशन क्वालिफाई कयूं वेठा आहिनि हिकिड़ो फ़ैसिलो कयो छो था तव्हां हुनखे 6000 डॉक्टर्स खे ऑर्डर्स ॾेई छॾियो एडॉक ते ऐं 6 महीननि अंदरि कमीशन जो फ़ैसिलो करे तव्हां हुनखे या त ॿीहर कमीशन करायो या जंहिं कमीशन जो वरितो आहे इम्तिहान तव्हांखे फ्री करे छॾियो तव्हां PCS ऑफिसरनि खे ऑर्डर ॾेई करे तव्हां उन्हनि खे विहारे छॾियो तव्हां हुनखे कमु कोन गवर्नमेंट में कमु केरु कंदो इस्पतालूं किथां हलंदियूं रिक्रूटमेंट जो तव्हांजो अञा ताईं तव्हां पैटर्न तय ई कोन कयो आहे पुलिस वारा साबिक़ फ़ौजी CPEC वग़ैरह इहे थोरा घणा भर्ती थियनि था पर जेको असुलु जेको असांजो जेको इशू आहे जिते आहे लोकल बॉडीज़ जो इशू आहे सफ़ाई जो इशू आहे शहरनि जो इशू आहे मतिलबु त 6 शहर त या नेस्पाक जे हवाले जिन जी ॿेड़ी ॿुड़ी पई आहे नेस्पाक जेका इदारो आहे जेको तव्हांजे अपर सिंध जे 6 म्यूनिसिपल वॾियुनि खे ॾिसे थो पियो लाड़कानो शिकारपुर सखर रोड़ी खैरपुर उते सवाइ खैरपुर जे बाक़ी 5 शहरनि जो हाल ख़राबु आहे उन इदारे लाइ तव्हां फ़ैसिलो कोन था करे चुको उहा ई साॻी पैटर्न लॻी पई आहे बजाए इन जो तव्हां हुनखे कंहिं स्पेशलिस्ट माण्हुनि जो हवाले कयो तव्हां हुनजो चेयरमैन जेको आहे सो सियासतदान बणाए छॾियो कीअं इदारा हलंदा कहिड़े पैटर्न चेंज हुनजो पंहिंजो मेयर जो पुटु
इस्लामुद्दीन शेख जो पुटु। हाणे इहे जेके ॻाल्हियूं आहिनि, इहे जेके इशूज़ आहिनि, इहा चेंज छा के थींदी? कंहिं पैटर्न पर कराची जी सफ़ाई जी ॻाल्हि बि कई, कराची जी सफ़ाई जी ॻाल्हि बि कई अथव त काइमल शाह साहिबु ऐलान कयो त हिते मीडिया खिले बि पई त 3 ॾींहंनि में कीअं सफ़ाई थींदी। पोइ साईं मुराद अली शाह चई त न 3 ॾींहं कोन 10 ॾींहंनि में थींदी। इन द मीन वाइल 2 हफ़्ता अॻु रिपोर्ट आई त भई कराची इज़ वन ऑफ द 10 डर्टीएस्ट सिटीज़ ऑफ द वर्ल्ड। ठीकु साईं, उहा डर्टीएस्ट सिटी जो अञा ताईं तव्हां कुझु कोन कयो। हाणे चीनी कंपनी खे ॾियनि पिया। हाणे तव्हां चीनी कंपनी, हाणे कंपनी छा कंदी जेकॾहिं असांजा शहर बि चीनी कंपनी सफ़ा करे, इस्पतालूं बि तव्हां जीअं बदीन जी इस्पताल इंडस खे ॾिनी, फलाणी इस्पताल फलाणे खे ॾिनी, NGV हाई स्कूल तव्हां लाहौर जेकॾहिं पार्टीअ खे ॾिनो, जेकॾहिं तव्हां इहे सफ़ाइयूं, इहे म्यूनिसिपल कमेटियूं, इहे एजुकेशन इंस्टीट्यूशन, इहे इस्पताल, पोइ गवर्नमेंट छा थी करे? ऐं गवर्नमेंट जो पोइ कहिड़ो जवाज़ आहे जो तव्हां 250-300 अरब रुपया पंहिंजो 1200-1300 अरब रुपया तव्हां ख़र्च कयो था पिया, छा ते? फॉर वॉट? पर ॻाल्हि इहा आहे त गवर्नमेंट खे जिन लाइ कमु करिणो आहे उन लाइ त गवर्नमेंट आहे कोन, गवर्नमेंट थी कमु करे इलीट जे लाइ। ऐं इलीट खे वरी कंहिं ॻाल्हि जी ज़रूरत ई कोन्हे, छाकाणि जो इलीट खे जेको आहे सो घर ते पंहिंजो गार्ड बि आहे, इलीट खे टैंकर जो पाणी बि मिले थो, इलीट खे जनरेटर बि आहे, ऐं इलीट खे त का ख़बर ई कोन थी पए त मुल्क में थिए छा पियो। उहो माण्हू, बाक़ी जेके माण्हू गवर्नमेंट जे आसिरे आहिनि, माना सरकारी अस्पतालूं, उते तव्हांखे दवायूं पूरियूं कोन मिलंदियूं, बेड्स पूरा कोन मिलंदा। अवां जूं पाण जेके TV चैनल्स जेके ॾेखारनि थियूं पियूं हाल मुख़्तलिफ़, डेली तक़रीबन मां भई कंहिं न कंहिं चैनल ते ॾिसां थो को न को इदारो जेको बर्बादी जी सूरत में ॾेखारे वञे थो पियो। त इन मूं त असांखे गवर्नमेंट जी का जवाज़ जी या टैक्स ॾियण जी ख़बर कोन थी पए। त को पोइ असल ॻाल्हि आहे त इन सॼे खे असेंबली छो नथी वॉच करे? असेंबली जा जेके मेंबर पटका पाए अची वेहनि था पिया, ऐं जेके जॾहिं बजट अप्रूव कनि था पिया, उन्हनि जो कहिड़ो फंक्शन रहियो वञी? जॾहिं हे रिपोर्टूं अचनि थियूं, मीडिया ते अचनि थियूं, माना जॾहिं लैपटॉप ते अचनि थियूं पियूं, त लैपटॉप रुॻो फेसबुक हलाइण लाइ त कोन्हे न, गारियूं ॾियण लाइ त कोन्हे न। फेसबुक इन लाइ बि हूंदो आहे त तव्हां उते पंहिंजूं शयूं ॾिसो ऐं पाण अकाउंटेबिलिटी कयो। उहे छा था कनि पिया 150 में? बसि छाजे लाइ इलेक्ट थी विया आहिनि? न, पर करप्शन त घटी आहे जेका अॻे हुई, ऑडिट रिपोर्ट जेका हुई। ऑडिट रिपोर्ट करप्शन जी जेका ऑडिट रिपोर्ट त ख़ैर करप्शन को वधीक ॻाल्हाईंदी आहे, उहो लफ़्ज़ उनखे चवंदा आहिनि त मिस एप्रोप्रिएशन, करप्शन न चवंदा आहिनि, माना त ग़लति नमूने कमु थी रहियो आहे, पर करप्शन लफ़्ज़ यूज़ कोन थींदो आहे। पोइ उनखे इरेग्युलरिटीज़ बि चइबो आहे, मिस एप्रोप्रिएशन चइबो आहे। इलेक्शन कमीशन चयो त भई 13 जी इलेक्शन में इरेग्युलरिटीज़ थियूं, जेके पोइ ज़रदारी साहिबु RO इलेक्शन चवंदो आहे, उहो बि कोन चवंदो आहे त ग़लति इलेक्शन, RO इलेक्शन चवंदो आहे। त हे बि जेका हाणे 14, 15, 16 ॿिन्ही जी, यानी की 2 सालनि जी कोन्हे, कुझु महीना हुन साल जा आहिनि, कुझु महीना हुन साल जा आहिनि लेटेस्ट। त इहा जेका रिपोर्ट आई आहे, इन में जेको सो चवनि था 132 अरब जी मिस एप्रोप्रिएशन आहे। मिस एप्रोप्रिएशन? हा, मिस एप्रोप्रिएशन लफ़्ज़ यूज़, मिस एप्रोप्रिएशन 132 अरब जी। माना टोटल 266 अरब जो असांजो आहे पंहिंजो डेवलपमेंट जो प्रोग्राम। न, 266 अरब सम्झो त गुज़िरियल जिन दरसे जी ही आहे त उन में डेवलपमेंट में को 150 खनि अरब ख़र्च थियो हूंदो, 150। पर सुवाल आहे त 1200-1300 अरब त डेवलपमेंट को ॿाहिरि था ख़र्चनि न। जेके लैंड जूं ट्रांज़ेक्शन थियनि थियूं, जिते असल जेको क़ीमत त हिते आहे न, जिते जेको आहे पंहिंजो जेके तव्हां बिल्डर्स खे जिन खे तव्हां 1000 एकड़ ज़मीन ॾियो था त फ्री में त कोन ॾींदव न। ऐं तंहिंखां पोइ हुन लाइ तव्हां 10 अरब जो लाइनिंग कैनाल बि लाइन करे ॾियो था पिया, त फ्री में त कोन हूंदो न। त इन्हनि खे इहे केॾे था वञनि पैसा, कीअं था थियनि, छाकाणि जो इहे त थियो रुॻो पैसनि जी ॻाल्हि, पर जेके तव्हांजा ऑफिसर खयां था वञनि पिया, जेके अपॉइंटमेंट ग़लति थियूं आहिनि, ऐं पहिरियों वञी चवंदा चीफ मिनिस्टर हाउस ते थो लभे। हीउ जेको मिनरल डेवलपमेंट वारो केस थियो, जंहिंमें हुनखे ठीका ॾिना विया त हुन कोल खणी करे विकिणी छॾियो, पावर हाउस न हयईं, एरिया हुनखे अलॉट कई वई, जंहिंमें जेको आहे सेक्रेटरी हुते ॿुधायो। हाणे सुवालु इहो आहे त इहो सॼो जेको माहौल एॾो ख़राबु थी वियो आहे जो इन ते कंहिंसां ॻाल्हाए सघिजे थो, को बि सरकारी ऑफिसर का बि ॻाल्हि, जेसिताईं सिंध गवर्नमेंट कुझु कोन थो, जॾहिं इस्लामाबाद बल्दी अचे चए वॾो नांग थियो, सिंध में वॾी करप्शन आहे, मां भॼी आयो आहियां। भई यू आर पार्ट ऑफ द करप्शन एट पीरियड। हुते भला छा थियो आहे? मुराद अली शाह जे अचण सां जेको वफ़ाक़ सां हिननि जा मामला हुया, से वफ़ाक़ जे मामले में मूंखे ॾाढी उमेद हुई। आई वॉज सो प्लीज़्ड जॾहिं साईं पहिरियों अचण सां चीफ मिनिस्टर मिलियो, प्राइम मिनिस्टर साहिब सां, ऐं जेके 14 इशूज़ हुन जंहिंमें बयानु कया, जंहिंमें बिजली जो बि इशू हो, गैस जो बि इशू हो, रॉयल्टी जो बि इशू हुयो, पाणी जी डिस्ट्रीब्यूशन जो बि इशू हो, एनर्जी ऑन करण जो बि इशू हो, ट्रांसमिशन कंपनी ठाहिण जो बि इशू हो, गैस कंपनी जो बि इशू हो, पर निल
सेंसस असां कराइण में कामयाबु कोन थियूं। मूं हिन खे चयो बाबा सेंसस नथी थिए त तव्हां डेमोग्राफी त करायो, डेमोग्राफिक सर्वे करायो, तव्हां तव्हांखे माण्हू इंगेज करे ॾियूं था, फीडरल गवर्नमेंट सां ॻाल्हायूं था, तव्हां सिंध जी डेमोग्राफी त वटि ख़बर त पए न त थिए छा पियो। छाकाणि सिंध जी आबादी में तमामु घणी उथल पुथल थी रही आहे, वाधारे खां अलावा उथल पुथल वधीक आहे। उथल पुथल जो मतिलबु आहे त ॻोठनि में माण्हू, लखे माण्हू, करोड़े माण्हू माइग्रेट करे नंढनि शहरनि में आहिनि, नंढनि शहर वॾनि शहरनि में आहिनि। कराची हैदराबाद में तव्हां तसवुर ई कोन था करे सघो त केतिरो सिंधी वधी वियो आहे जेकर तव्हां अॻे सेंसस जे मुक़ाबले में ॾिसंदो त। इहे सभु तव्हांखे ख़बर पए, तव्हां ट्रेंड्स इहे सेट कंदियूं त उन में सेंसस में तव्हां कराची जी तव्हां ॻाल्हि कई साईं, कराची जे हवाले सां हिकिड़ो त तव्हां चओ त कराची जे मेगा प्रोजेक्ट्स लाइ जेके कुझु बि कोन थियो रुपयो ख़र्च न कयो अथऊं, पर K4 ऐं पंहिंजो S3 जेको K4 लाइ कल्ह ख़बर आई आहे त उन में 4 अरब रुपया रिलीज़ कया अथऊं। K4 में हिकिड़ी डेवलपमेंट इहा थी आहे त 1 अरब रुपयो किंजर लेक ते इरिगेशन डिपार्टमेंट ख़र्च कयो आहे K4 जे लाइ। ॿियो हाणे कल्ह जेका ख़बर पए त पर K4 ॾिसो, K4 विल टेक इन एनी केस नॉट लेस देन 4 years। तेसि ताईं तव्हांखे प्रेज़ेंट डिस्ट्रीब्यूशन सिस्टम खे न, पर नज़र त अचे न त भई हुन ते 4 सालनि में बि तॾहिं थींदो जॾहिं असांखे नज़र अचे त भई कमु थिए पियो। साईं ॾिसो, नज़र इन करे कोन थो अचे जो तव्हांजो अञा ताईं रुॻो रिलीज़ थियूं, ख़र्च कोन थियो आहे। जेके चाहियो आहे त तव्हां 5 महीननि में विज़िबिलिटी ॾेखारे सघो पिया, पर उहो त कोन मूं विज़िट कयो आहे फिज़िकली, पर ॻाल्हि आहे त उहो आहे कराचीअ में जेके बि इशूज़ हुया, पाणी जी शॉर्टेज आहे, रोज़ असेंबलीअ में ज़िक्र थिए थो पियो, शहर जी गंदगी आहे, रोज़ अचे थो पियो। हिकिड़ो गुजर नालो आहे, तव्हां चओ था हफ़्ते में सफ़ा कराए, 2 महीननि खां सफ़ा कोन थो थिए। अहिड़ा गुजर नाले जहिड़ा 10 ॿिया नाला आहिनि जेके तव्हांखे सफ़ा कराइनि, न रुॻो सफ़ा कराइनि पर तव्हांखे इनकरेजमेंट स्टाफ करणी आहे। तव्हांजे एंटी इनकरेजमेंट स्टाफ कमु कोन पियो करे, जेको माण्हू कमु करे पियो, अख़बार मीडिया जी ख़बर आहे त 3 ॾींहं तव्हां हुनखे हटाए छॾियो, छाकाणि हुन खां सरकारी ज़मीनूं पे ख़ाली करायूं। त इहे जेके ॻाल्हियूं आहिनि, इहे जेको कचिरो आहे, तव्हां जेतिरो लंघादे पुल जे हेठो तव्हां हेॾे अचे थो इहो गंद जो डीपू लॻो पियो आहे। इहो जेको बि वफ़ाला कमु आहे, हिन को बि अहिड़ो स्पॉट मूंखे क्लीन नज़र कोन थो अचे पियो, सवाइ जेको तव्हां चओ न त रिपोर्ट आई आहे त दुनिया जे 10 डर्टीएस्ट सिटीज़ में कराची सिटीज़ में आहे पाणी जो तव्हांजो डिस्पोज़ल जो कोन्हे। तव्हां सदर पाणी जो त साईं उहो हाइड्रेंट लॻाए वेठा आहिनि, सभु कमाइनि था पिया न, सभिनी जा स्टेक्स आहिनि न। त हाणे इहे ॻाल्हियूं जेके आहिनि से इन में कीअं मां चवां त मुराद अली शाह जे 100 ॾींहंनि में का इम्प्रूवमेंट थी आहे। जेकर इम्प्रूवमेंट थी आहे त रुॻो मीडिया ते थी आहे, ॻाल्हाइण में थी आहे, ज़बानी कलामी थी आहे, फिगर्स ऐं फैक्ट्स मूंखे के बि अहिड़ा नज़र कोन था अचनि जंहिं लाइ आउं एप्रिशिएट करे सघां, न वरी को एक्शन्स नज़र अचनि था पिया। फीडरल गवर्नमेंट सां तव्हांजा साॻिया ई धंधा जेके अञा जहिड़ा जारी आहिनि, रोज़ानो तव्हांखे हेस्को चए थो पंहिंजो हेस्को जी तव्हां बिजली था कटियो, फीडरल गवर्नमेंट तव्हां लोड शेडिंग सॼे पाकिस्तान में ख़तमु थी रहियो आहे, सिंध में ख़तमु थी रहियो आहे, छाकाणि उहे चवनि था सिंधी पैसा कोन था भरनि पिया। साईं चयो त मां डिस्ट्रीब्यूशन कंपनी ठाहींदुसि जेका पावर पंहिंजो सिंध जो हलाईंदी विराईंदी, उहो ख़बर कोन्हे। थरकोल जी ट्रांसमिशन लाइन जी का ख़बर कोन्हे, थरकोल में छा थी रहियो आहे, लेटस गो एंड सी। मां वञा पियो 2 ॾींहंनि में इस्लाम कोट वञा पियो ॾिसण इहे सभु इशूज़, थी सघे थो की चङी ख़बर तव्हां लाइ खणी अचां। वॾी महिरबानी, तव्हां असांखे जॉइन कयो, तफ़सील सां गुफ़्तगू। नाज़रीन, गुफ़्तगू तव्हां ॿुधी, हिन सां गॾु प्रोग्राम जो वक़्तु पूरो थिए थो। पंहिंजो मेज़बान फयाज़ नाशकिन इजाज़त सां गॾु।